नाज़रीन, सिंध जे 14 ज़िलनि में मकानी चूंडुनि जे पहिरें मरहले लाइ चूंडुनि जा गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजा साम्हूं अचण जो सिलसिलो जारी आहे। SS न्यूज़ जे रिपोर्टरनि मूजिबि सखर जे टाउन कमेटी मकी शाह जे वार्ड नंबर ते काउंसलर लाइ PP उम्मीदवार अवैस शेख 317 वोट खणी कामयाब थी वियो, जॾहिं त जमात इस्लामी उम्मीदवार 114 ऐं तहरीक इंसाफ़ उम्मीदवार 94 वोट खणी सघिया आहिनि। मुबारकपुर UC जे वार्ड नंबर 1 जी गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजनि मूजिबि UC में काउंसलर लाइ PP उम्मीदवार 941 वोट खणी कामयाब थी वियो आहे, जॾहिं त जमात इस्लामी उम्मीदवार 391 वोट खणी सघियो। वारहे टाउन जे वार्ड नंबर 9 ते काउंसलर लाइ गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजनि मूजिबि PP उम्मीदवार बिलावल खावड़ 255 वोट खणी कामयाब थी वियो आहे। JUI उम्मीदवार सिद्दीक मंगणे जो 61 वोट खणी सघियो आहे। पनुआकिल जे म्यूनिसिपल कमेटी जे वार्ड नंबर 5 ते PP उम्मीदवार सोबदार गडाणी 207 वोट खणी कामयाब थी वियो, जॾहिं त JUI उम्मीदवार अब्दुल गफ़ार 70 वोट खणी ॿिए नंबर ते रहियो। कंदकोट जे म्यूनिसिपल कमेटी वार्ड 12 में PP जो उम्मीदवार महेंद्र कुमार 323 वोट खणी कामयाब थी वियो आहे, जॾहिं त क़ौमी अवामी तहरीक जो मोहन लाल 155 वोट खणी सघियो। कुनरी जे वार्ड नंबर 4 ते काउंसलर जी सीट ते PP उम्मीदवार उस्मान बलोच 645 वोट खणी कामयाब थी वियो, जॾहिं त PTI उम्मीदवार रिज़वान बलोच 136 वोट खणी ॿिए नंबर ते रहियो। नौशरो फेरोज़ जे वार्ड नंबर 10 ते काउंसलर जी सीट ते PP जो उम्मीदवार शाहनवाज़ उमरानी 425 वोट खणी कामयाब थी वियो आहे, जॾहिं त PTI जे दीन मोहम्मद बबर 115 वोट खंया। उमरकोट म्यूनिसिपल कमेटी वार्ड 1 ते जनरल काउंसलर जी चूंड लाइ PTI जो आशिक समो 563 वोट खणी अॻिते आहे, जॾहिं त PP जे हेमराज ओड 525 वोट खंया आहिनि।